प्यारा ॿारो, बाजी गुलबानो जी तरफा तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। मिस्र ॾांहुं भॼी वञणु। मत्ती 2 बाब। यूसुफ यकीन कंदो आहे ऐं ख़ुदा जी ॻाल्हि मञींदो आहे। ही कमाल जी ॻाल्हि आहे जेको तव्हां हिन वक़्तु ॿुधी रहिया आहियो। छा तव्हां सुठी तरह क्रिसमस मल्हायो? पूरी दुनिया में घणाई माण्हू क्रिसमस जो जश्न मल्हाईंदा आहिनि ऐं ख़ुशि थींदा आहिनि त यसु हमेशा जो बादशाह पैदा थियो हो। पर 2000 साल अॻु हिकु शख्स माॻे ख़ुशि न हो, हेरोदस बादशाह। हुनखे पंहिंजे तख़्त जो डपु हो ऐं उन्हीअ करे हुनखे तमाम जल्दी हुई त जीअं मजूसी ॿुधाए त यसु किथे आ त हू उन्हीअ वक़्तु यसु खे माराए छॾे। पर मजूसी यरूशलेम ॾांहुं वापसि न आया छो त ख़ुदा ख्वाब में उन्हनि खे कुझु ॿियो करण लाइ चई छॾियो हो। हेरोदिस बादशाह ॾांहुं वापसि न वञो। जॾहिं तव्हां वापसि पंहिंजे मुल्क वञो, को ॿियो रस्तो वठो। ऐं उन्हनि ईअं कयो। जेको बि यसु खे ज़ाती तौर ॼाणे थो, हू एतिरो ई ख़ुशी सां उनजी ॻाल्हि मञे थो। हू ॿिए रस्ते खां पंहिंजे घर ॾांहुं विया। ख़तरो अञा ताईं टरियो न हो। तंहिं करे ख़ुदा यूसुफ खे ख्वाब में ॿुधायो त हुनखे छा करणु घुर्जे। उथ, ॿार ऐं पंहिंजी ज़ाल खे वठी मिस्र ॾांहुं हलियो वञ ऐं हुते रहिजांइ। जेसीं मां तोखे वापसि अचण लाइ न चवां, हेरोदिस सभु हिला कंदो त जी हू ॿार खे मारी सघे। यूसुफ ख़ुदा सां प्यार कंदो हो ऐं हुन जल्दी ख़ुदा जे हुकम ते अमल कयो। छा तव्हां बि उन जी ॻाल्हि मञींदा आहियो जॾहिं हू तव्हां खे कुझु करण लाइ चवंदो आहे? अधु राति जो यूसुफ उथियो ऐं मरियम ऐं नंढड़े ॿार यसु खे वठी मिस्र ॾांहुं भॼी वियो। ऐं उन्ही वक़्त में जॾहिं हेरोदस खे लॻो त हाणे मजूसी वापसि न ईंदा त हुन कावड़ में अची हिकु तमामु ख़तरनाक हुकम जारी करे छॾियो। इन सभिनी ॿारनि खे मारे छॾियो जेके 2 साल को घटि उमिरि जा आहिनि। बैतलहम ऐं उन जे आसे पासे वारे सभु इलाक़नि में जल्दी सां जल्द हिन हुकम ते अमल थियणु खपे। छा हेरोदस चरियो थी वियो? उन हुकम सां हुन हर पासे ॾुखी ॾुख पकिड़े छॾियो। पर पोइ बि हुन खे ॿार यसु न मिलियो। हू यसु खे को नुक़सान न पहुचाए सघियो। जॾहिं यसु 3 सालनि जो थियण वारो हो त हुन सां नफ़रत करण वारो बादशाह मरी वियो। हिकु फरिश्ते इहा ॻाल्हि यूसुफ खे ख्वाब में ॿुधाई। उथ, ॿार ऐं हुनजी माउ खे वठी इसराइल ॾांहुं हलियो वञ। जेके माण्हू ॿार मारणु चाहींदा हुआ उहे सभु मरी चुका आहिनि। ख़ुदा खे इहा ॻाल्हि यूसुफ खे 2 भेरा न ॿुधाइणी पई। यूसुफ ख़ुदा जी ॻाल्हि ते यकीन कयो ऐं उन खे मञियो। हू ॿार ऐं मरियम खे वठी वापसि पंहिंजे घर हलियो वियो ऐं हुते इसराइल जे नंढड़े ॻोठु नासरत में यसु जी परवरिश थी ऐं हू वॾो थियो, बिल्कुलु ईअं ई जीअं ख़ुदा अॻु खां ई चई छॾियो हो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।